मोहम्मद खान मुझे साथियों साथी साईं अनारुद्दीन शाह पेटेलम ज़िले जो सदर मटियारी जामशोर ज़िले जो सदर फता साले काकेपोटो हिते जा तहलकनि जा सदर उहिदेदार साथियों दोस्तों भाउरो सहाफ़ी दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼोको जेको पंहिंजो गॾिजाणी मुज़ाहिरो आहे इहो 14 मार्च ते विटशाह ते सिंधी जनरल बॉडी थी हुई जंहिंमें इहो फ़ैसिलो थियो हुयो त सिंध जे उस्तादनि जूं रहियल मरातूं उन लाइ तहरीक हलायो जदोजहद कयो ऐं उते लतीफ़ जी नगरीअ में इहो फ़ैसिलो करे निकितासीं त जेसिताणी उस्तादनि जूं रहियल मरातूं रहियल मसइला आहिनि उहे हल न थींदा तेसिताणी पंहिंजे घर न वेंदा। उन ई सिलसिले में हैदराबाद टंडोलर मीरपुर ख़ासि उमरकोट मिठी ठट्टो बदीन दादू लाड़काणू शहदादकोट सखर शिकारपुर खैरपुर नवशरो फिरोज़ मटियारी सभिनी ज़िलनि जा मुज़ाहिरा जलसा करे उन्हनि दोस्तनि सभिनी खे दावत ॾेई इहो अॼु तव्हांजे शहर टंडे मोहम्मद खान में पहुता आहियूं त 14 अप्रैल ते पंहिंजो हिकिड़ो गॾिजाणी आहे प्रेस क्लब कराची खां पोइ उते रैली निकिरंदी जेका वज़ीर हाउस जे साम्हूं मुज़ाहिरो कंदासूं ऐं उन खां पोइ बि असांजा मसइला हल न थिया। इदारा आहिनि जेके चाहिनि था त सिंध जी तइलीम खे तबाह ऐं बर्बादु करे सिंध जो उस्ताद रोडनि ते निकिरी अचे स्कूल बंदि थियनि तइलीम मुतासिर थिए पर आउं उन इक़्तिदार धरण खे शइ ॿुधाइण थो चाहियां। साईं अनारुद्दीन शाह सदर पेटेलम ज़िलो मटियारी ज़िले टंडे मोहम्मद खान पेटेलम जा उहिदेदार तहलकनि जा सदर उस्ताद साहिबान जिए उस्ताद साईं मुंहिंजा असांखे को बि शौक़ु न आहे त हिन कारे तते में हर ततीअ में रोडनि ते जी एहतिजाज करियूं पर ॾुख इहो थियो हिन हुकूमत जा वाघ धणी जिन वाइदो कयो त सिंध जे प्राइमरी उस्तादनि जा जेके बि मसइला आहिनि उहे हल कया वेंदा। मादी में सिंध जे उस्तादनि सां अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में तमामु घणियूं बेवाजिबियूं थियूं जंहिंजो मिसाल सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी तंज़ीमूं जेके बि उस्ताद तंज़ीमूं आहिनि उन ते पाबंदी लॻाई वई। हिन जमहूरी हुकूमत अची उहा पाबंदी ख़तमु कई उन इहो हिकिड़ो तमामु सुठो कमु हो पर टिनि सूबनि खे ही किथे जो इंसाफ़ आहे हिन मुल्क में टिनि सूबनि खे टीचिंग अलाउंस मिले थो टाइम स्केल मिले थो पघारनि में इज़ाफ़ा थियनि था इहो सभु मरातूं मिलनि थियूं पर सिंध जे उस्तादनि आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे। असां सिंध जे प्राइमरी उस्तादनि पारां हुकूमत खे वार्निंग था ॾियूं ख़ुदा जे वास्ते तव्हां जमहूरी हुकूमत आहियो तव्हांखे असां ई चूंडायो आहे सुभाणे असीं तव्हांखे लाहे बि सघूं था उनजे लाइ फौरी तौर ते इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हां सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे ॿियनि टिनि सूबनि खां वधीक गुज़रियो छाकाणि हीअ हुकूमत सिंध मंझि घणियूं सीटूं खटियूं हिन हुकूमत उन में हर माण्हू जो अमल दख़ल आहे सभिनी माण्हुनि हिन हुकूमत खे चाहियो त इहा असांजा मसइला हल कंदी पर असांखे ॾुख थियो ख़ुदा जे वास्ते ऐं हुकूमरान खे चवणु थो चाहियां वज़ीर तइलीम त सचो आहे पर सिंध जो वज़ीर आला जेको आहे उहो हिकिड़ियूं कमेटियूं ठाहियूं अथसि बाबा तव्हांजे अॼु था करियूं सुभाणे था करियूं तव्हांजा मुतालिब हल था करियूं जेके बि ॻाल्हियूं थियूं आहिनि पर अञा ताईं सिर्फ़ु लटा ॾिना पिया वञनि। इन जे लाइ सिंध जी प्राइमरी उस्तादनि जी तंज़ीम आहे जंहिं हमेशह सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे लाइ जदोजहद कई आहे बाक़ी सभु दावेदार हूंदा आहिनि उनजी मिसाल हीअ आहे अॼु पूरी सिंध जे ज़िलनि जा मुज़ाहिरा थिया अॼु टंडे मोहम्मद खान में एतिरे जी मुज़ाहिरो आहे ऐं अपील थो करे तव्हां सभिनी उस्तादनि खे त 14 तारीख़ ते कराची में सिंध जा सभु उस्ताद गॾु थियो त हुकूमरान ॾिसनि त उस्तादनि में बदी आहे। तव्हां ॾिसंदो त माण्हू पंहिंजे मक़सदनि जे लाइ बम पेट ते ॿधी पंहिंजे पाण खे तबाह था कनि पंहिंजे पाण खे ख़ुदकुशी करे था छॾनि ऐं तव्हांखे गुज़ारिश कनि तव्हांखे इल्तिजा कनि तव्हांखे मिनत कनि त सिंध जा प्राइमरी उस्ताद घटि में घटि इहो ॿधी सबूत ॾियो कराची में इंशाअल्लाह अॼु साईं खे रफ़ीक खे वज़ीर आला पारां हुते घुराए वियो हिकिड़ी कमेटी ठही आहे इंशाअल्लाह टंडे मोहम्मद खान जो हीअ एहतिजाजी मुज़ाहिरो आहे इहो आख़िरी साबित थींदो ऐं तव्हांजा मसइला हल थी वेंदा पर जेकॾहिं असांजा मुतालबा न मंज़ूर कया विया